नाती कलाम की शिकल में समात फरमायो। हाँ अवां जी समातों के हवाले अब्दुर्रहमान उस्मान अदा हाजी इते तरसो मुझो ही ख़त खणियो वञा। यो प्रोग्राम सैयद मीर मोहम्मद शाह जी मार्फत से पेश करे रहा आयूँ। मुलाहिज़ा फरमाइंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुहू। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अदा हाजी हिते तरसो मुझो ही ख़त खणियो वञा। अदा हाजी हिते तरसो ही ख़त खणियो वञा। मुड खोयल जा ॾिनल न्यापो, मुड खोयल जा ॾिनल न्यापो, मदीने में दियो वञा। अदा हाजी हिते तरसो मुझो ही ख़त खणियो वञा। सच्चा साईं लिखां कंहिंसां मुंहिंजा हथड़ा सफ़ा नाहिनि। सच्चा साईं लिखां कंहिंसां मुंहिंजा हथड़ा सफ़ा नाहिनि। अखियुनि में आ बाज़ारिया, अखियुनि में आ बाज़ारिया, अदा कासित दियो वञा। अदा हाजी हिते तरसो मुझो ही ख़त खणियो वञा। मुड खोयल जा ॾिनल न्यापो, मुड खोयल जा ॾिनल न्यापो, मदीने में दियो अचजा। अदा हाजी हरम पक में मके मुज़ में अदब सां उते हलणो। हरम पक में मके मुज़ में अदब सां उते हलणो। खणी अच ख़ाक बाज़ारनि जी, खणी अच ख़ाक बाज़ारनि जी, बदन मुंहिंजे इते मल जा। अदा हाजी हिते तरसो मुंहिंजो ही ख़त खणियो वञा। अदा हाजी हिते तरसो मुंहिंजो ही ख़त खणियो वञा। मुड खोयल जा ॾिनल न्यापो, मुड खोयल जा ॾिनल न्यापो, मदीने में दियो वञा। अदा हाजी मदीने में जॾहिं ईंदा चाली नमाज़ूं उते पढ़ंदा। मदीने में जॾहिं ईंदा चाली नमाज़ूं उते पढ़ंदा। नफ़िल हिकिड़ो त मुंहिंजे लाइ, नफ़िल हिकिड़ो त मुंहिंजे लाइ, ख़ुदा कारण ॾियो वचजा। अदा हाजी हिते तरसो ही ख़त खणियो वञा। मुड खोयल जा ॾिनल न्यापो, मुड खोयल जा ॾिनल न्यापो, मदीने में दियो अचजा। अदा हाजी हिते तरसो मुंहिंजो ही ख़त खणियो वञा। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाँ अवां जे साम्हूं सिंधी ज़ुबान में